सिंध तरक्की पसंद पार्टी की मेज़बानी हेठ आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कराची कमेटी के साजिश करार ॾेई रद्द करे छॾियो। कराची के सूबो ठाहिण वारो मुतालबो सिंध की वहदत ते हमलो करार ॾींदे सिंध हुकूमत खिलाफ थींदड़ साजिशुनि खे मुंहुं ॾियण लाइ सिंध बचाए कमेटी कायम कई वई आहे। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त कराची सिंध ऐं सिंध कराची आहे, इन खे केर बि जुदा नथो करे सघे। सिंध जो विरहाङो पाकिस्तान के विरहाइण बराबर हूंदो। कराची के वफ़ाक़ हवाले करण खिलाफ आख़िरी हद ताईं वेंदासीं। हैदराबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ा कराची के वफ़ाक़ हवाले करण वारी साजिश वारे मामले ते सिंध की वहदत की बका लाइ हटड़ी बाईपास से डॉक्टर कादिर मक्सी की सदारत हेठ मकामी होटल में आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस में नून लीग के सैयद शाह मोहम्मद शाह, SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह, रोशन बुरड़ो, बलोच कौम परस्त अगवान डॉक्टर अब्दुल हई बलोच, JUI जे ताज मोहम्मद नायहू, हाजी अब्दुल मालिक टालपुर, मौलाना आजम जहांगीरी, अवामी तहरीक के एडवोकेट सजाद चांडियो, कौमी अवामी तहरीक के गुलजार जुमानी, मजहर राहू जो अल्ताफ खास खेली शिरकत कई। आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में STFA जे प्रोफेसर मुश्ताक मीरानी, अवामी वर्कर्स पार्टी के जावेद राजपर, पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी के सिकंदर खान बशीर पख्तून, जमायत इस्लामी के हाफिज ताहिर मजीद, अब्दुल वहीद कुरैशी, STP जे ॼाम अब्दुल फताह समेजो, नाम्यारे दानिश्वर ज़ुल्फ़िकार हाले पोटो ऐं ज़ुल्फ़िकार कादरी समेत ॿियनि शख़्सियतनि शिरकत कई। APC में ॻाल्हाईंदे STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो त वफ़ाक़ पीपल्स पार्टी MKM सां गॾिजी सिंध ते कब्ज़े की कोशिश पियो करे, पर असां सभु हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं त सिंध असांजी माउ आहे। सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हुन वधीक चयो त असां पाकिस्तान खे घणनि क़ौमुनि वारो मुल्क सम्झूं था। अॼोकी कॉन्फ्रेंस वफ़ाक़ी हुकूमत जी कराची ते कब्ज़े वारी साज़िश खे रद्द करे थी ऐं कॉन्फ्रेंस में शरीक समूरियूं पार्टियूं सिंध जे विरहाङे खे पाकिस्तान जी तक़सीम सम्झनि थियूं। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त मौजूदा सूरत हाल जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी आहे। इन जे ख़राब कारकर्दगी सबबि वफ़ाक़ कराची ते कब्ज़े की कोशिश पियो करे। असां इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं त हीअ हिकु ॾींहं जी जिदोजहद नाहे, असां सभिनी खे सिंध जी वहदत जी बका लाइ डिघी जिदोजहद करणी आहे।